दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों अॼुकल्ह इहो अफ़गानी बस्ती कराची में ख़ाली थी आहे त माण्हुनि जी का थी वई आहे। मूं पाण सोचियो त को हिते को प्लाट को घर हथ कजे, किराया भरे बेज़ार थी विया आहियूं। सो पहिरियां त सोच कई त वञूं हेॾे पाण वटि को हथु कयूं, पर पोइ जंहिं महिल इनखे थोरो गहरी नज़र सां ॾिठोसीं या ज़मीन कंहिंजी आहे कहिड़े टाउन में थी अचे, मलिर डेवलपमेंट अथॉरिटी वारनि जी आहे ऐं इहा आहे पेपर टाउन में अचे थी। इहा सेक्टर 95 फेज़ 2 में आहे। हाणे उन तव्हां नक्शे ते जॾहिं तव्हां वेंदव त तव्हांखे इहा अफ़गान बस्ती मलिर डेवलपमेंट वारनि जी अथॉरिटीअ जे प्लाट ते वेठल हुई। हाणे माण्हू त अफ़गानी त विया उथी, उनखे त गवर्नमेंट नंढो खणाए भॼाए छॾियो, विया हलिया। हाणे जॾहिं सिंधी माण्हू हिकिड़ा माण्हू सिंधियुनि खे सॾु कनि था, अचे त वियो अचे, पोइ मुफ़्त में था चवनि पिया, पर मुफ़्त में केरु ॾींदो कंहिंखे? त ज़रूरु हुन जा कुझु न कुझु कमेटी जा पैसा हूंदा, कुझु न कुझु अथॉरिटी लॻंदी, कुझु पैसा लॻंदा। भला खणी मुफ़्त में ई हुजे, पर घर त भॻल ॾिठल आहिनि। उते केरु डेवलपमेंट करे को घर ठाहे, अॼुकल्ह घर ठहणु एतिरो सवलो आसान त कोन्हे, उहो लखनि में ख़र्च थी वेंदा। जंहिं महिल ख़र्च थी वेंदा, घर ठही वेंदा, 6 महीना गुज़रनि या साल गुज़रे, उनखां पोइ जेको आहे सो डेवलपमेंट वारनि मलिर डेवलपमेंट वारा जेको PD या प्रोजेक्ट मैनेजर उनखे उहो पटींदो ज़रूरु त भाई हिते तव्हां छो वेठा आहियो। ऐं उहो डोज़र काहे अचे, जंहिं महिल ड्राईंदा त पोइ वरी माण्हू रड़ियूं कंदा त सिंधियुनि जी बस्ती ड्राइनि था, अफ़गाननि खे त कोन चवंदा, पर असांखे छो था उथारनि। पोइ इहो मार धाड़, इहो वठि थींदो, ॾाढो सिंधियुनि माण्हुनि ग़रीबनि नुक़सानु थींदो। तंहिंजे करे सिंधी होशियारु थियो, थोरो सोच सम्झी करे हे पूरो लॻायो। मलिर डेवलपमेंट वारनि जे साइड ते वञो, उन्हनि खां पुछो त इहा तव्हांजी आहे त असांखे अलाट कयो, प्लाट अलाट कयो। पोइ जॾहिं अलाटमेंट जो को तरीक़ो लीगल हुजे त पोइ माण्हू ज़रूरु इन में हथु विझे, न त हे ईअं वञी वेहण सां मच्छरनि में वञी वेहण। हाणे असां जहिड़ो सुफ़ेद पोशके त केरु सॾु कोन थो करे त को तव्हां अचो, असांजा ॿार बचा हिते शहरनि में पढ़नि। हाणे असां जहिड़ो माण्हू त कोन थो वञी सघे, न को वेही थो सघे। हीअ त बसि अहिड़ो माण्हू ई वञी वेही सघे थो जेको हिकिड़े ग़रीब तबिके जो माण्हू हुजे त भाई फैमिली वठी वञी वेहे, या खाना बदोश टाइप जो माण्हू हुजे, या वरी उहो माण्हू हुजे जेको सब्ज़ी मंडीअ जे वेझो को कमु करण वारो माण्हू हुजे। पोइ उहे माण्हू थोरा घणा लॾा खणी वञी वेहनि, पोइ उन्हनि खे कुझु सहूलियत इहा थींदी। पोइ जेकॾहिं मिली वियो त मिली वियो, न त पोइ हाणे गोरी जान जतन था। तो दोस्तो थोरो संभालजो, इहो ईअं माण्हुनि जे सॾ ते त जल्दी न वञो, थोरो सोचे सम्झी वञो। मां पाण का कई बिल्कुलु, कंहिं दोस्त चयो त गाज़ीअ खे खोलो होॾे वञी वेह, तोखे केरु कोन चवंदो। ॻाल्हि त सही चई अथई, पर हाणे इहो आहे त हिन महिल त घणा माण्हू वञी वेठा आहिनि बग़ैर गाज़ी जे। तो बहरहाल सभु को पंहिंजो ख़्यालु रखे। हीअ ज़मीन पराई आहे, सरकारी ज़मीन आहे। सरकार जे जंहिं महिल देॻ तपे थी त पोइ ॾिठो त अफ़गाननि कीअं हलिया विया, उहा न वेंदा सालनि खां। हाणे उहा जॻह ख़ाली त पई आहे, पर हाणे उते जेके प्लाट जेके प्लाटनि ते नज़र रखनि था, ॻोठ ॿधाईंदा आहिनि, ॻोठ स्कीमूं ठाहींदा आहिनि, पर हाणे ईअं न थिए। जंहिंजी ज़मीन आहे उहे पाण अखि पटनि, पर हिन महिल पटनि, को नोटिस ॾियनि, अख़बारुनि में इश्तिहार ॾियनि त बाबा हिन ज़मीन ते केर बि न वञो त असां मुस्तक़बिल में हली उनखे केराईंदासीं, त माण्हुनि जो घटि में घटि नुक़सान खां त माण्हू बची पवनि। हाणे अॻिते हली नुक़सानु घणो थींदो माण्हुनि जो। तो दोस्तो पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजे सिहत जो बि ख़्यालु रखो। ईअं न थिए त मच्छरनि में वञी पटिजो, साल 2 साल खां पोइ तव्हां ख़र्च बि कयो, पोइ वरी घर रही वञे। सभ खां पहिरियां मां पाण इहो ई सोचियो हुयो। हक़ मौजूद जीअं लतीफ़ जी लतीफ़ जी ॿोली।